खबर दी कुंभ में अब्दुल कयूम गाओ की खबर मौजूद कुंभ लग जंगू में पीपी मनाटी वंग के अगवान मजनू मल सुधीर मल तरफा पीपी मनाटी वंग जिले खैरपुर के सदर रेवू मल के मान में आजाणो दिनो वो। आजाणे जो मेहमान खास सैयद जाफर अली शाह आजाणे के खिताब कंदे पीपी मनाटी वंग के जिले सदर रेवू मल पीपी हुआ पार्टी है जिनमें रंग नस्ल ज़ात के नाए दिठो वो। पीपल्स पार्टी में सिर्फ उन्हनि जी शख्सियत उन्हनि जी मेहनत के ॾिसी उन्हनि माण्हुनि खे अॻिते आंदो वेंदो आहे। हिन चयो त पार्टी जो एक गरीब वर्कर हुयसि जी ते एतमाद करे ॿियो दफ़ो पीपी मनाटी वंग जिले खैरपुर के सदर चूंडियो वियो। हिन वधीक चयो त पीपी अक़लियती बिरादरी के मसइलनि के तरजीह बुनियादनि ते हल करे पई। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पिण अक़लियतनि लाइ घणो कुझु कयो आहे। हिन चयो त जिले खैरपुर जा माण्हू ख़ुशनसीब आहिनि जो उन्हनि खे सैयद कामिल शाह ऐं संदसि न्याणी MNA सैयद नफ़ीसा शाह जहिड़ा अॻवान मिलिया आहिनि जंहिं बिना कंहिं फ़र्क़ जे ज़िले खैरपुर में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। आजाणे में पीपी मनाटी वंग जिले खैरपुर के सीनियर नायब सदर शिवार राम समेत खैरपुर जिले के ऐं तालुकनि जा उहिदेदार शरीक थिया। मज़लूम मारवाड़न के हक़न जो आवाज़ पहुंचाए आला ऐवानन ताईं।